पुलिस थी बस अचे ही नथी जे हलो था चऊं था पीर अहिड़ा आहिनि जो ज़लील करे असां कढियो त अहिड़ा न थींदा आहिनि। इहे दहशतगर्द आहिनि। मां ज़ाहिर थी चवां इन्हनि खे। जुल्म अफजल शाह असांजे बनीअ ते कब्ज़ो करे तो हे तो करे विढ़े तो ॿार तो कुटे मनान के बाहियूं तो ॾे असांखे पोख नथो करण ॾे वॾो परेशान कयो अथई चए तो खपाई त में माण्हू था अचनि 2-3 चक्कर हल करे आयो आहे 2 चक्कर राति जो 3 चक्कर ॾींहं जो सो असांजो इंसाफ़ थिए बिलावल करे पुलिस थी बस अचे ही नथी जे हलो था चऊं था 3 चक्कर 4 विया आहिनि कुछ भी नथा कनि हो रहंदो असां सां वरी तंहिं खां संता असां वटि दस्तावेज़ रसीद आहिनि हर शइ आहे 40 साल थिया आहिनि असां जबे कई आहे असां हिते पाण लोड़ियो आहे असां ॿार नंढड़ा जेके आहिनि हिन वक़्तु वठी वेठा आहियूं हिन झोपड़नि में त असांखे ज़लील कयो वञे थो। इहो तरीक़ो कहिड़ो आहे? असां चऊं था अदी फरियाल खे त असांजो हक़ कयो वञे ऐं बिलावल साहब खे त असां सां नाजाइज़ ई न थिए। पीर अहिड़ा आहिनि जो ज़लील करे असां कढियो त अहिड़ा न थींदा आहिनि। इहे दहशतगर्द आहिनि। मां ज़ाहिर थी चवां इन्हनि खे। मां चवां थी हिन वक़्तु असां सां ॾाढो ज़ुल्म कयो आहे। राति जो वियाऊं नंढड़ा बचड़ा वठी साईं खणी असांखे धिके कढी छॾियो। अहिड़ो तरीक़ो आहे इहो? 4थो महीनो आहे असां ईअं वेठा आहियूं हिन झोपड़ियुनि में पर कंहिंखे अहसास न आयो आहे पंहिंजो पराओ त छॾ पर हे ॻोठा ज़मीनदार असांखे ईअं ज़लील कयो अथऊं जो की असांखे अहिड़ी न थी ईंदी। असां चऊं था हिन वक़्तु ॿाहूं ॿधी हक़ कयो वञे। भाऊ बिलावल खे चएसि असां सां हक़ कर असांखे पंहिंजी ज़मीन पंहिंजी मोटी मिले। मुझे 40 सालन को ज़मीन मुझी वरतल है पीरन को ये नाजायज़ अकबर शाह जो पुट बेगुनाह है कदें भी मां के न चून अकबर शाह चून अफजल शाह चो तो बाबा असांजो कोन में हिस्सो पती आहे जा को असांजो फॾो आहे त तूं न वठ ज़मीन त मां वठां हिननि जो ॾोह हाणे साईं उन्हनि सालनि खां वठी जेको मां सां विढ़ंदा आया आहिनि 2-3 साल थिया इन खां वठी मां सां विढ़ंदा आया आहिनि मां सां मारियो अथऊं ज़मीन में वाहे अफजल शाह उन्हनि जा पुट उनजा गूंगा ॿिया आहिनि सभिनी मूंखे मारियो एतिरे बेहोश करे फिटी करे विया साईं जूअर मुंहिंजो फसल बीठो उन में हाणे मूंखे न हर पाइण था ॾियनि इहो हथियारनि सां राति जो अचे मुंहिंजा लोड़ा पटण मुंहिंजे घरनि में ॿारनि में इहो कंहिं काल लॻो पिया रिपीटरनि सां बंदूकनि सां अचे हिरासमेंट करे त उथनि घरनि में बाबा असांखे कोथाणे काणे असां सां हिननि वॾो ज़ुल्म कयो आहे बाबा असां ख़ुदा वास्ते भाऊ बिलावल साहब खे असां अपील था कयूं अदी फरियाल खे आसिफ ज़रदारी साहब के उनके बाबा असां अपील था कयूं त असांजी मदद कई वञे असांजी बाबा हिन में जान छॾायो ज़ालिमनि में असां सां वहिल कयो अथऊं ये दहशतगर्द आहे बाबा असां सां वहिल कयो अथई। बिल्कुलु साईं हीउ रिकॉर्ड असांजो बोर्ड ऑफ सीनियर बोर्ड ऑफ रेवेन्यू में हलंदड़ो हुयो जंहिंजी असांखे हतमी फ़ैसिलो मिली चुको आहे उहो असांजे हक़ में आयो आहे। अफजल शाह ऐं उनजो पुटु पुलिस वारो सदाम हुसैन उर्फ विकी असांजे बनीअ ते सुबुह जो अची चढ़ी असांजा लोढ़ा पटियऊं ऐं असांखे धमकियूं ॾिनऊं हथियार बंधन सां गॾिजी उनजी असां FIR कटाइण जे लाइ नोंदरो SHO ॾे वियासीं उन्हनि NC कटी उन खां पोइ असांखे टाइम ॾिनो 2 बजे जो जंहिंमें ASP साहब असांखे घुरायो उन्हनि असांखे चयो त बाबा असां बनीअ जो पंहिंजो जाइज़ो कंदासीं ऐं असां इंक्वायरी कंदासीं इंक्वायरी जे बावजूद बि हुननि खे कुझु बि न चऊं हिन वक़्तु असांखे धमकियूं असांखे हथियार ॾेखारण असां ॾाढो तकलीफ़ में आहियूं। हीअ ज़मीन सर्वे नंबर 5 में आहे असांजी 1 एकड़ 7 गुंठा